नमस्ते, जय झूलेलाल। गुलदस्तो सिंधी कार्यक्रम में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। असां हर बार कार्यक्रम में कंहिं न कंहिं नई शख्सियत खे वठी ईंदा आहियूं। अॼु असां सां गॾु आहिनि नरेश गिडवानी जी, जेके सिंधी संगीत एवं सिनेमा जा क़रीबी रूबरू रहिया आहिनि ऐं असांखे अॼु उहे ॻाए करे बि ॿुधाईंदा ऐं पंहिंजो डिटेल बि ॿुधाईंदा कि हिननि किथां सिखियो आहे इहो सभु। त मां नरेश गिडवानी जी ऐं इन्हनि खे हे भूतपूर्व डायरेक्टर बि रहिया आहिनि सिंधी अकादमी जा ऐं हिननि सिंधी भाषा ते बि काफ़ी कमु कयो आहे। त मां नरेश गिडवानी जी खे चवंदुमि कि असांखे इहो ॿुधाइनि कि तव्हां इहे संगीत जी विद्या किथां सिखी आहे। महिरबानी। मुंहिंजे संगीत जो जेको सफ़रु आहे, मुंहिंजी गायकीअ जो जेको सफ़रु आहे, उहो लॻभॻि नंढपण खां जॾहिं मां 9 या 10 या 11 दर्जे में पढ़ंदो हुउसि तॾहिं जी इहा मुंहिंजे ज़हन में हुई। पर कंहिं न कंहिं रूप में मां अची न सघंदो हुउसि, पर उते मुंहिंजा उस्ताद आहे कि मूंखे स्टेज ते वञण जी ॾाढी इच्छा हूंदी हुई। त 25-30 साल अॻु में मां इन सफ़र खे चालू कयो, लेकिन मुख़्तलिफ़ 20-25-20 साल अॻु में मुंहिंजो संगीत जेको असांजो गुरू आहे बलराम नागदे साहिबु, उन ॾाढे सुठे नमूने असांखे संगीत जी शिक्षा ॾिनी। बसि उहो पोइ सुहिणो सफ़र चालू थियो। उन खां पोइ धीरे धीरे हिंदुस्तान जे घणेई कोननि में मां पंहिंजा प्रोग्राम ॾिना। तव्हांखे पैतृक त न आहे न गुण की भई न, मूंखे पैतृक त कान्हे। मुंहिंजे छो त हाणे असांजे लॾ पॾाण में जी असांजा वॾा सिंध में हुआ, पर हिते वीचारनि पंहिंजी रोजी रोटीअ में मशगूल आहे, उन्हनि खे एतिरो वक़्तु ई न हो। ऐं वापारी माण्हू आहिनि सिंधी समाज इन में कोई, पर मुंहिंजो रुझान इन पासे अलाए छो हूंदो, का न का शख़्स, का ताक़त हुई जो मूंखे उन पासे खणी हलंदी हुई। अच्छा। उन खां पोइ मां इन सफ़र खे चालू कयो, पर मुंहिंजे घर वारनि बि मूंखे साथ ॾींदा, चवंदा न भई तूं अगरि तुंहिंजी इन में इच्छा आहे त। मां अॼु इन जे करे बि सॼो मुंहिंजी सफ़र आहे, लेकिन अॼु तव्हांजे साम्हूं मां आहियां इन रूप में कि इन जी मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो ऐं इन मथे वारे जो। मां त तव्हांखे शख़्सियत ते भोपाल मञींदो आहियां, छो जो तव्हांजी आवाज़ एॾी सुठी आहे। तव्हां हिंदी में बि गाना ॻाया आहिनि ऐं तव्हां कई फिल्मुनि में बि कमु कयो आहे। मूंखे शायदि ध्यानु आहे, शायदि तव्हां 4 या 5 फिल्मुनि में कमु कयो आहे। हिकु फिल्म तव्हांजी रनिंग बि थी हले पई। तव्हां मूंखे उन्हनि फिल्मुनि जो नाला बि ॿुधाईंदा या ॼाण ॾींदा कि कीअं? मुंहिंजो संगीत जो रुझान स्टेज खां चालू थियो कॉलेज जे टाइम खां, लेकिन ख़ासि करे मुंहिंजो पहिरियों जेको संगीत जो ऐं गायकीअ जो मुंहिंजो रुझान चालू थियो उहो थियो थिएटर मां। जी। मूंखे यादि आहे अॼु खां 22-23 साल अॻु में हिकिड़ो प्ले हो जंहिंजो प्ले जो नालो हो शल धीअर ॼमन। जी जी। त उन में मूंखे असांजो डायरेक्टर अशोक बुलाणी साहिबु इहो मां तव्हांखे यादि ॾियां कि असां ई करायोसीं। हा मूंखे यादि आहे। सिंधी युवक परिषद जी हिकु संस्था हूंदी। त शल धीअर ॼमन में मूंखे बुलाणी साहिबु चई यार तुम अच्छा गाते हो। जीअं चवंदो मां चवां त तूं सुठो थो ॻाईं, छा करे सघंदो आहीं? मां चयोमांसि भाई तव्हां हींअर ताईं जेके बि प्ले थींदा आहिनि थिएटर, उन में कॾहिं तव्हां टाइटल सॉन्ग न ठाहियो हूंदो। चई यार इहे कीअं ठहंदो आहे? मां चयोमांसि भाई उहो ईअं ठहंदो आहे कि तव्हां जेको बि हाणे ॾिसो था एपिसोड ठहंदा आहिनि, कुझु बि ठहंदा आहिनि, त उन में पर्टिकुलर उन एपिसोड जे नाले सां हिकिड़ो टाइटल सॉन्ग ठहंदो आहे ऐं उन में म्यूज़िक जो थोरो ट्विस्ट अगरि हूंदो आहे त उन प्ले जो हिकिड़ो अलॻि ई मज़ो गेटअप अची वेंदो। चई हीअ त नई शइ आहे, तूं तयारु कर। पोइ मां पहिरियों उन नाटक जो गानो लिखियो शल धीअर ॼमन। अच्छा अच्छा। उहो ॾाढो मतिलबु पोइ उन गाने एॾो उन नाटक में पॉपुलर थियो जो उन ॾींहं खां पोइ मुंहिंजो इहो दौरु चालू थियो। पोइ घणेई थिएटरनि में मां इहे गाना ठाहींदो हुउसि ऐं म्यूज़िक ते कमु कंदो हुउसि। जी जी। तव्हां हिकु मध्य प्रदेश जे विकास ते हिकिड़ो ॾाढो सुठो हिंदीअ में बि गानो ॻायो आहे, त ऐं उनखे उनजो तव्हां तर्जुमो सिंधीअ में कयो आहे। मां चाहींदुमि कि तव्हां अगरि मूंखे ॿुधाईंदा त। मां छा आहे ॾिसो, हाणे मुंहिंजो सिंधी भाषा त मुंहिंजी मातृभाषा आहे ऐं सिंधी लिखणु पढ़णु ॻाल्हाइणु सभु ईंदी आहे ऐं मां उन ते कमांड आहे, मां कमु बि कयो आहे। त गॾोगॾु छा हाणे मां सिंधी भाषा खां अलावा असांजी हिंदीअ ते मां कमु कंदो आहियां, छो त मुंहिंजा कार्यक्रम सिंधी भाषा खां अलावा हिंदी बि ॾाढा थींदा आहिनि। त मां हिकिड़े ॾींहुं ज़हन में चयो त भई मध्य प्रदेश जो वासी आहियां मां, त छो न असांजे मध्य प्रदेश ते हिकिड़ो गानो ठाहियो वञे हिंदीअ में। त उनजो मां सिंधी वर्ज़न कयो आहे, जेकी तव्हांखे अगरि चाहियो त मां तव्हांजो उन ॿुधाईंदा त असांजे दर्शकनि खे आनंद ईंदो। उहो ईअं हो कि
मुंहिंजो मध्य प्रदेश महान, हा मुंहिंजो मध्य प्रदेश महान, मुंहिंजो मध्य प्रदेश महान, हा मुंहिंजो मध्य प्रदेश महान, हा ऊची जंहिंजी शान आहे जग में, ऊची जंहिंजी शान आहे जग में, ऊचो जंहिंजो नाम आहे मुंहिंजो मध्य प्रदेश, मुंहिंजो मध्य प्रदेश महान, हा मुंहिंजो मध्य प्रदेश महान, मुंहिंजो मध्य प्रदेश महान, हा मुंहिंजो मध्य प्रदेश महान वा। ॾाढो बढ़िया, ॾाढो बढ़िया। तव्हां असांजे मतिलबु स्वतंत्रता संग्राम में असांजे काफ़ी सिंधियुनि योगदान ॾिनो हो, त उन में ॿिनि युवाउनि जो नालो मूंखे ॾाढो ख़ासि यादि आहे। हिकु पर्चो विद्यार्थी, ॿियो हेमू कालाणी। त तव्हां हेमू कालाणी ते बि हिकु पिक्चर ठाही जंहिंमें तव्हां उन में गानो ॻायो, ऐं उहो गानो हर साल जेको आहे उन शहीदी ऐं जन्म दिवस ते हर चौराहे ते ॻाइण में मिलंदो आहे असांखे, त अगरि उहो तव्हां ॿुधाईंदा त मज़ो ईंदो। छा आहे सौभाग्य जी ॻाल्हि आहे की अॼु खां 2-4-5 साल अॻु में मूंखे इहो लॻो त असांजी जेकी महान शख़्सियत जंहिं पंहिंजो पूरो तन मन देश लाइ क़ुर्बान करे छॾियो, ऐं उहो हेमू कालाणी। त मां ॾिठुमि त हेमू कालाणी लाइ को एॾो सुठो गानो ठहियलु कान्हे पूरे देश विदेश। मां तव्हांखे ॿुधायां, हिकु पर्चो विद्यार्थी बि आहे, उन बि उहो त उनखे अंग्रेज़ चवंदा हुआ, उहो कई रूप बदिले करे ऐं ॾाढी देश जी सेवा कई। उन पंहिंजो हिकु स्वतंत्रता संग्राम जो आंदोलन में भाग वठी करे युवाउनि जो हिकु दल ठाहियो हुअईं, त तीअं ई हेमू कालाणी बि ॾाढो वॾो कमु कयो। हा, त मां सोचियुमि भई शख़्सियत जेकी आहे असांजे समाज खे त ख़बर आहे जी, पर अञा बि ही हिकिड़ो कुंड कुड़छ में ख़बर हुअणु खपे त हेमू कालाणी जेकी हेॾी क़ुर्बानी ॾिनी पंहिंजे 19 साल जी नंढड़ी उमिरि में, ज़िंदगीअ जा 19 साल केतिरा थींदा आहिनि जी, त उन जे लाइ छो न गानो ठाहियो वञे जी। त उहो गानो मां 5 साल अॻु ठाहियो ऐं बलू चौथाणी साहिब हिन गाने खे लिखियो। अच्छा। हा, त मां कंपोज बि कयो त ॻायो बि, पर इहो गानो हींअर विश्व में प्रसिद्ध आहे। माने सिंध हिंद माने जिते बि हलंदो आहे, हर साल इन गाने खे मूंखे माने मुख़्तलिफ़ शहरनि में हलंदो आहे। उनजी ख़ासि करे त हिन गाने खां पोइ माण्हुनि जे ज़हन में आयो त भई हेमू कालाणी माने हेॾी वॾी शख़्सियत हो जी, त मुंहिंजो सम्झो सौभाग्य आहे की मां हेॾी पर्सनालिटीअ लाइ गानो ठाहियो जी जी। त उन जूं अगरि मां तव्हांखे 2 लाइनियूं ॿुधायां त उहो इहो हूंदो, हो जागो जवानो देश पुकारे खून में आणियो रवानी, जागो जवानो देश पुकारे खून में आणियो रवानी, मुल्क मथां जंहिं जान ॾिनी सा यादि कयो कुर्बानी, हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी आ, हेमू कालाणी आ, हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी। ॾाढो बढ़िया। हेमू कालाणी खे फांसी जी सज़ा थी हुई ऐं इन सां गॾु इन खां पहले भगत सिंह खे थी हुई, त हिन ॾाढी घटि उमिरि में हिनखे अंग्रेज़नि पहले त हिनखे आजीवन कारावास जी सज़ा ॾिनी, उनखां पोइ हिनखे फांसी में तब्दील करे छॾियो हिननि खे। हा, उनजो कारण इहो हो की हुन भई हिकु अंतरो आहे जेको जी, भई चवंदा आहिनि न भई अंग्रेज़, हिन में हिकिड़ो अंतरो आहे जेको बलू चौथाणी साहिब हिनखे ॾाढे सुंदर नमूने 2-3 अंतरनि में पूरी हिन जी कहाणी रचना लिखी आहे त भई एक्चुअली छा करणु पियो चाहे। अच्छा, गीत में? हा, गीत में आहे। अच्छा, हा, उन में हीअं हो त भई हिकिड़ी गाॾी जेकी बारूद ऐं बम सां लंघण वारी सिंध में जी, त उनखे किराइण जो इरादो हो, त भई उहा किरे त घटि में घटि छा आहे की अंग्रेज़नि खे इहो बम बारूद जेको असांजे ख़िलाफ़ु यूज़ थींदो, असां हिंदुस्तान जे ख़िलाफ़ु उहा किरी पए। अच्छा। त उन में पंहिंजे यारनि दोस्तनि खे वठी हलियो, उनजा जेके हुआ, त हाणे ॿिए सां भॼी विया ई पकड़िजी पियो जी, त उन में इहो ई असां जेको बलू भाऊ लिखियो त भई अंग्रेज़नि खां बदिलो वठण जो हेमू कसम हो खाधो, बम बारूद सां भरियल गाॾी केराइण जो इरादो, पेचे पाना खणी हलियो पटरीअ ते राति वीरानी, पेचे पाना खणी हलियो पटरीअ ते राति वीरानी, इंतकाम थे हा पूरो पर क़िस्मत कई बेईमानी, हेमू कालाणी, हेमू कालाणी। त उन में जेको असां जेकी तव्हां ॻाल्हि पुछी भई उन में बि इहो नंढड़े बालक ते फिरंगनि केॾा ज़ुल्म ढाया, फांसी चढ़ी वियो पर साथियुनि जा नाला की न ॿुधाया,
उणिवीह सालनि जे बालक जो जिगर हो जोश जवानी, 19 सालनि जे बालक जो जिगर हो जोश जवानी, नर नारीअ जी हर ज़ुबान थी बोले सत्य कहाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी। इन गीत में त तव्हां सॼी उनजी जीवन परिचय इन में विझी छॾियो आहे। छा आहे, अञा त ईअं सम्झी छॾियो ही शख़्सियत त एॾी आहे महान, हा जो इन जो ॿिनि अंतरनि में त सम्झो कुझु बि कान्हे। हा हा पर हाणे हिकिड़ी बंदिश आहे गाने जे अंदरि, लेकिन इन गाने में मां हिन जो हिंदी वर्ज़न में ठाहियो आहे, केॾी महिल तव्हांखे हुनखे प्रस्तुत कंदुसि। जी जी कंहिं मंच ते तव्हांजो इहो बि ॿुधंदासीं इहो असां। ॿुधंदासीं। हाणे जीअं ॿियो जेको तव्हां सवालु कयो, भई तव्हांजो सिंधी फिल्मुनि सां बि जी नातो रहियो आहे, सिंधी फिल्मुनि सां, संगीत सां, ऐं तव्हां कई हुन में डायरेक्शन बि कयो आहे। हा, त हीउ जेको मुंहिंजो सफ़रु हलियो तव्हांजो थिएटर जो, जी थिएटर जो जंहिं महिल मां कमु चालू कयो त थिएटर में मां इहो ई कमु कंदो हुउमि, म्यूज़िक जो जी ऐं गाननि ठाहिण जो जी ऐं वरी ॻाइण जो बि। जी ॻाइण जो शौक़ु त हो, पर लॻो त ॾिसंदो हुउमि त म्यूज़िक में कंपोज़िंग असांजे समाज में तमामु घटि थी थिए, करण वारा तमामु मां घटि आहिनि। यूट्यूब ते तव्हांजा इहे जेके गाना ॻाईंदा हुआ न उहो मां बराबरि ॿुधंदो आहियां। हा हा ऐं तव्हां हमेशह सक्रिय रहंदा हो। मां इन ते जाइ जीवन में हाणे हर काई शइ खे त फोकस करणी पवंदी आहे, जी त मुंहिंजो फोकस शुरू खां हिन म्यूज़िक ते ऐं ॻाइण ते रहियो। त गायकीअ मां धीरे 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 म्यूज़िक डायरेक्शन ते कमु आयो। हा त अॼु खां कुझु साल पहिरियों हिकिड़ी फिल्म आई, मुंहिंजो दोस्त हो, उन फिल्म ठाही, उन फिल्म जो नालो रखियो हुई सर्द हवाऊं। अच्छा, त उन पहिरीं फिल्म में मां गाना ठाहिया, वरी ॿीहर ॿुधाइनि सर्द हवाऊं। सर्द हवाऊं, अच्छा माना उनजो हिंदी वर्ज़न आहे थधियूं हवाऊं, अच्छा सर्द हवाऊं। हा उहा हिकिड़ी कंहिं राइटर ते फिल्म बेस्ड हुई। जी उन खां पोइ ॿी फिल्म, उहो मां गाना ठाहिया। उन खां पोइ हिकिड़ी ॿी फिल्म आई, हाणे भोपाल में ई ठही असांजे शहर में ई। जी उन फिल्म जो नालो हा मां बि सिंधी आहियां। ख़ासि करे सिंधी भाषा जेकी असांजी धीरे धीरे लुप्त थींदी वञे, उन नई टहीअ खे सम्झाइण जे लाइ, नई टहीअ खे ॿुधाइण जे लाइ, उहो हा मां बि सिंधी आहियां, उन में बि गाना ठाहिया। उन खां पोइ हिकिड़ी उन में तव्हां हिकिड़ो गानो बि ॻायो आहे। हा हा, त उहो उनजी सिट थोरी उनजी ईअं हो, गाने जी उन में साईं झूलेलाल जो गानो हो, जी ॿेड़ी, मां तव्हांखे ॿुधायां थो ध्यान में, जी हिकु मिंट में तव्हांखे ॿुधायां थो। उहो गानो जेको हो, हा उहो जेको मां ठाहियो, हा उन में तव्हां हिकु गीत ॾिनो आहे शायदि। न उन में मुंहिंजा ॿ गीत आहिनि। अच्छा ऐं ॿई गीत मां ई ठाहिया आहिनि। अच्छा अच्छा तव्हांखे हिकु मिंट उहो ॿुधायां थो। ऐं उनजी हो हुई, उन में बलू चौथाणी साहिबु इन गीत खे लिखियो आहे। अच्छा ऐं उहो गीत जो बोल हो पहिरियों जेको असांजो, झूलेलाल असांजी ॿेड़ी पार लॻा, झूलेलाल असांजी ॿेड़ी पार लॻा, दूर करे अंधियारो, दूर करे अंधियारो, जगमग जोत जगा, झूलेलाल असांजी ॿेड़ी पार लॻा। ॾाढो बढ़िया। तव्हां हिकिड़ो गानो ॻायो, मूंखे यादि थो अचे, तोखे यार ॾिठे ॾाढा ॾींहं थी विया। इहो तव्हां कंहिंमें ॻायो आहे? इहो एक्चुअली असांजो सिंध जो कलाम आहे। अच्छा, उहो मां छो त हाणे प्रोग्राम थींदा आहिनि सिंधी, अच्छा, त उन्हनि में कलाम जेके आहिनि, जेके धार्मिक प्रोग्राम थींदा उते ॻाईंदा हूंदा। जेके कल्चरल असांजे सिंधी समाज जा जेके कार्यक्रम थींदा आहिनि, या सूफ़ियानी कार्यक्रम थींदा आहिनि, त उते ई गानो असां केॾी महिल ॻाईंदा आहियूं। अच्छा, तोखे यार ॾिठे ॾाढा ॾींहं थी विया, तोखे यार ॾिठे ॾाढा ॾींहं थी विया, मिठा महीननि खां फिरी साल थी विया, तोखे यार ॾिठे ॾाढा ॾींहं थी विया। ॾाढो बढ़िया। त इहे गज़ल आहे या गीत आहे? इहो गीत आहे, कलाम आहे। कलाम आहे। अच्छा, असां सिंधियुनि में इहे कलाम छा ॾिसो, असां जॾहिं लॾपॾाइण मां आयासीं त ज़हन में सिंध जी ख़ुशबू ऐं ख़ुशि मिटी त आहे न। त केॾी महिल हाणे प्रोग्रामनि में इहे ॻाल्हियूं कलाम असां ॻाईंदा आहियूं, जी जी उन्हनि सिंध जा। हा हा हा। तव्हां सिंधी अकादमी जा बि भूतपूर्व डायरेक्टर आहियो। हा हा। तव्हां भाषा लाइ बि ॾाढो कमु कयो आहे, मूंखे ख़बर आहे तव्हां भाषा लाइ काफ़ी कमु कयो आहे, ऐं कई नवां पुरस्कार बि तव्हां जोड़िया उन में। हा।
त उन जे बारे में थोरी ॼाण ॾियो न असांखे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी कनेक्ट कयां की जेको मुंहिंजो फिल्मुनि जो सफ़र हो जी त जेकी मां बि सिंधी आहियां, हा उन खां पोइ हिकिड़ी ॿी फिल्म आई शल यादि रखूं, अच्छा उन में मुंहिंजा गाना ऐं मुंहिंजी म्यूजिक जो कमु हो। उन खां पोइ हींअर मुंहिंजी चौथी फिल्म अचण वारी आहे, अच्छा उहा अंडर प्रोसेस आहे अच्छा ऐं उहा कुझु टाइम खां पोइ शायदि अची वेंदी। अच्छा अच्छा उहा चौथी फिल्म मुंहिंजे चइनि फिल्मुनि में मुंहिंजा गाना आहिनि, मुंहिंजी कंपोजिशन्स आहे जी, ऐं जी। संगीत जो मुंहिंजो कमु थियल आहे जी। हुन में। हाणे जीअं तव्हां ॻाल्हि पुछी भई तव्हां पूरे में डायरेक्टर हो, तव्हां उन लाइ छा कयो? जी तव्हां इन में मुंहिंजो पुछण जो पर्पज़ इहो आहे की तव्हां इन में फिल्मुनि में या गीत में संगीत में हिते कुझु हुन में अकादमी जे तरफ़ां कुझु डाइवर्ट कयो छा कुझु? मां जंहिंमहिल डायरेक्टर ठहियुसि 2019 में, जी मूंखे यादि आहे मुंहिंजी नियुक्ति 9 नवंबर 2019, जी मुंहिंजो कार्यकाल रहियो 20 अप्रैल 2020 ताईं। जी त इन नंढड़े से शॉर्ट कार्यक्रम में माने लॻभॻि मां अगरि इन कार्यक्रम खे जोड़ियां त लॻभॻि 100 ॾींहंनि जो कार्यकाल हो जिते मां अच्छा, ड्यूटी ॾिनी। हा, ॾाढो घटि 100 ॾींहं सम्झो इन करे छो त हाणे छुटियूं हुयूं, कुझु हा, न थियूं ऐं नवां हा। नवां शुरूअ में सम्झां, हा पर मूंखे हिकिड़ो ज़हन में हूंदो त मां कुझु न कुझु कयां, भली केतिरो बि कार्यकाल हुजे। जी 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 भई तव्हांजी समाज त लाइ शुरू भाषा सां ई लाइ। समाज में हा। ऐं भाषा जे प्रति ऐं रुचि रही छा आहे। जन असांखे दिक़त छा आहे जेकी भाषा असांजी नई टही आहे न, जी उन ते उन जो आकर्षण घटि आहे। हा त मां सोचियुमि भई इन हिसाब सां मां कुझु कमु कयां। जी पोइ इन में मां साहित्य वारनि जे लाइ बि कमु कयो, जी थिएटर जे लाइ बि कमु कयो, जी नयूं नयूं फिल्मूं जो अथनि उन लाइ कमु कयो, अच्छा डॉक्यूमेंट्री फिल्मुनि जे लाइ कमु कयो। उन में इहे शयूं हुयूं कान पहिरियों, जी। त इन खे मूंखे इन्वॉल्व करिणो पियो। हा इन्वॉल्व करिणो पियो त इन लाइ मूंखे बजट बि ठाहिणो पियो। मां हिकु सुवालु तव्हांखां पुछणु चाहींदुमि की असांजी सिंधी फिल्मां ॾाढियूं घटि ठहियूं आहिनि, हा त असांजी अकादमी छा सिंधी फिल्मुनि जे लाइ कुझु कंदी आहे, मदद कंदी आहे, आर्थिक माली मदद कंदी आहे की भई जंहिंसां नई फिल्मूं ठहनि? अॼुकल्ह त यूट्यूब ते या हिन ते थियूं अचनि पियूं नंढियूं फिल्मां थियूं ठहनि, शॉर्ट फिल्मां ठहनि, उन लाइ कुझु कयो आहे छा? ॾिसो छा या आहे, तव्हां पर्सनली कुझु कयो हुजे? मां भई ॾिसो मुंहिंजो त फिल्मुनि सां रुझान हाणे वधियो आहे, जी। छो त में 4 फिल्मूं अचनि पियूं, जी उन्हनि में कमु बि कयो आहे ऐं कमु कयो, लेकिन त छा हा। मां इहो सोचियो भई असांजी नई टही जेकी आहे न, हा उहा घटि थी अचे। त नई नई पीढ़ी टहीअ जे असांजी कीअं अचे? कीअं अचे नई वधीक? टहीअ जे लाइ इहो हिकिड़ी मां नओं कंसेप्ट दिमाग़ में विझो। जंहिं महिल असांजी फिल्मूं जेके भोपाल जूं जी लॻंदियूं आहिनि न, हा पोइ हुन में अथाह भीड़ ईंदी आहे अच्छा उन फिल्म खे ॾिसण जे लाइ। हा हा त मां ॾिठो जेकी नई टही आहे न, हा हूअं तव्हां कहिड़े बि कार्यक्रम में सॾु कयो नई टहीअ खे, हा। उहा अचण घरां ॾाढी घटि निकिरंदी आहे। जी लेकिन जंहिं महिल तव्हां फिल्म जो शो कयो सिंधी जी को, जी त तव्हांखे हींअर एतिरो फिल्म में रुझान आहे नई टहीअ जो, त मां जंहिं महिल फिल्मूं इहे नयूं नयूं वरी हाणे मां ई डायरेक्शन कयो, त हाणे फिल्मूं अचनि किथां? त मध्य प्रदेश जूं जेके 2 नयूं नयूं फिल्मूं ठहियूं, हिकिड़ी हा। पुराणी हुई, हा। 2 हुयूं, हा त मां ई हुन में ईअं कयो भई मां पंहिंजे कम जे लाइ, हा। पर डायरेक्टर हुन करे मां चयुमि हाणे इन नई टहीअ खे कीअं घुराइजे। पोइ जेके मां हिन लाइ शो कंदोसि, हा माने ईअं सम्झी छॾियो फिल्म जो शो सुबुह जो 9 खां हलंदो राति जो 12 ताईं, अच्छा माने कंटिन्यूस, हा। माने कुंड कुड़छ में मां कार्यक्रम कया, हा। नंढनि नंढनि मध्य प्रदेश जे कस्बनि में, अच्छा ताकी नई टही जेकी आहे घटि में घटि ॻाल्हाए नथी, हा ॿुधे नथी, त फिल्म ॾिसंदी। हा पोइ मां ॾिसंदुमि जंहिं महिल फिल्म ख़तमु थींदी, हा पोइ हुन जा माता पिता असांखे चवंदा भाई मुंहिंजे ॿार खे बि सिंधी फिल्म में कमु करिणो आहे। अच्छा त अच्छा मां हुनखे चवंदुमि भाई तव्हांजे ॿारनि खे असां सिंधी फिल्म में खणंदासीं, हा पर शर्त इहा पहिरियों ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो, हा ऐं पोइ ॿार कुझु उन लाइ सिंधी सिखण बि चालू थी जी जी विया, भाई असांखे कमु मिलंदो फिल्म, हा, हा। छो त फिल्म जो हिकिड़ो आकर्षण जी आहे। जी 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 त पोइ मां इन कम जे लाइ नओं बजट ठाहियो, जी त मां असांजो संचालक हो तंहिं जी। टाइम मां हुन सां ॻाल्हायो, त चयोमांसि भाई असांखे हींअर छा थो थिए की साहित्य जी रुचि थोरी वॾी तयार आहिनि, हा त नंढी तयार आहे, घटि था अचनि, जी त उन जे लाइ थिएटर हा ऐं डॉक्यूमेंट्री फिल्मूं हा। ऐं फिल्मुनि जे लाइ असांखे बजट हा। ॾिनो वञे। मूंखे ॾाढो घटि हुन में ॿुधायो शॉर्ट में कि हिकु त असां सिंधी भाषा जे लाइ छा तव्हां संदेश ॾींदा नई टहीअ खे, ऐं हिननि में फिल्मुनि में संगीत में सिंधी गाननि में रुझान थिए नई टहीअ जो, इहो कीअं थींदो? इन जे लाइ मां तव्हांखे चवां न भई डॉक्यूमेंट्री फिल्मूं हा ऐं फिल्मूं जी। गवर्नमेंट जे लाइ मां इन जे लाइ बजट लाइ प्रस्तावित कयो आहे, जी ऐं मूंखे लॻे थो उन में जेके डॉक्यूमेंट्री फिल्मूं ठहंदियूं आहिनि जी। असांजूं, उन्हनि जे लाइ त बजट ठही चुको जी। आहे, ऐं बाक़ी जेकी हिंदी जेकी फिल्मूं ठहनि, फिल्मुनि जो छा आहे बजट थींदो आहे, ख़बर कान पवंदी आहे केतिरो थींदो आहे, जी। त इन करे बि उन ते मां कमु कयो आहे, अच्छा। ऐं अॼु न सुभाणे उन जा बि पैसा बजट में प्रस्तावित थींदा, अच्छा, ताकी नवां नवां माण्हू फिल्म ते अचनि ऐं थिएटर में बि अचनि। जी त इहो छा हिकिड़ो ॿ नयूं शयूं थींदियूं, त इन में छा आहे जो की तारीख़ में नई टहीअ लाइ इहो हिकिड़ो रुझान आहे सिंधी भाषा खे वधाइण जो।
भाषा खे असां कीअं वधाए सघंदा आहियूं इन जे लाइ हिकु लाइन में ॿुधाईंदा, हिकु सेंटेंस में? हिकु लाइन में इहो आहे कि पंहिंजी भाषा तॾहिं वधंदी, पहिरियों त असांजी पहिरियों मातृभाषा चाहे पहिरियों स्कूल ऐं पाठशाला आहे घर। जी घर में पहिरियों सिंधी ॻाल्हाइण वॾा असांजा सिखनि। जी मां त चवां ॿारनि सां गॾु हू ॿार नथा ॻाल्हाइनि पर तव्हां ॻाल्हायो। जी हा त तव्हां ॻाल्हाईंदव त हुननि खे लॻंदो। जी ऐं कुझु अहिड़ी जेके असांजा सिंधी कार्यक्रम थियनि था उन्हनि ते ॿारनि खे उन ते वठी हलो, जी त इहो कल्चर जेको आहे न डेवलप थींदो आहे। धन्यवाद नरेश जी तव्हांजो, तव्हां ॾाढो बढ़िया असांखे ॿुधायो भाषा जे बारे में, संगीत जे बारे में, गीतनि जे बारे में। तव्हांजी महिरबानी, लख लख थोरा। मां तव्हां मूंखे हिते घुरायो, मां तव्हांजो आभार ऐं शुक्रगुज़ार आहियां जी कि तव्हां एतिरे नंढड़े नाचीज़ खे बि मूंखे एतिरे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। महिरबानी। न, तव्हांजो संगीत जो प्रेम जेको ॾिसी करे असांखे लॻो कि भई वाकई नई टहीअ लाइ तव्हां ॾाढो कमु कयो आहे। ऐं असां हिन कार्यक्रम जे माध्यम सां, गुलदस्ते कार्यक्रम जे माध्यम सां नई टहीअ खे इहो ई चवंदासीं कि हिन सिंधी संगीत खे वधाइण लाइ पहले घरनि में सिंधी ॻाल्हायो, सिंधी ॻाल्हाइण खां पोइ बाक़ी सभु शयूं चालू थींदियूं। ऐं मां हिकिड़ो संदेश इहो बि ॾियां जी कि जंहिं बि ॿार खे मध्य प्रदेश चाहे इंडिया जे अंदरि जी हिन साक्षात जे माध्यम सां ॻाल्हि वेंदी जी कि जंहिंखे बि संगीत सिखणो हुजे, जी संगीत, जी मां हुनखे बिगर किसी पैसनि जे, बिगर निशुल्क उन्हनि खे जी संगीत सेखारींदुसि, बशर्ते जी सिंधी भाषा में उहो पहिरियों ॻाल्हाए सिखे। ऐं सिंधी भाषा में पहिरियों सिखंदो, मां हुनखे बिल्कुलु पंहिंजो टाइम कढी करे जी, हुनखे जी। संगीत सेखारींदुसि। धन्यवाद नरेश भाई, तव्हां इहो ॾाढो आख़िरी में इहो मेन ॻाल्हि ॿुधाई असांखे कि तव्हां उन्हनि खे फ्री ऑफ चार्ज उन्हनि खे फ्री में सेखारींदा संगीत ऐं संगीत जी विद्या ऐं भाषा जी विद्या। संगीत जे बारे में जेकी मूंखां ॼाण पुछणी जी। हुजनि, मां बिल्कुलु उन्हनि खे जी। पंहिंजो टाइम कढी करे उनखे सेखारींदुसि। धन्यवाद। जय झूलेलाल। महिरबानी तव्हांजी, लख लख थोरा।